अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबर नामी तला फिरालो का ये नाज़रीन फिरालो एहसास कफालत सेंटर तहत मुस्तहक औरतुनि जी रक़म मां कटौती जो आज़ार बरक़रार। औरतुनि जी रश 100% अमल न थी सघियो। डिवाइस माफिया पारां औरतुनि जी रक़म मां 500 खां 1000 रुपयनि ताईं कटौती जारी आहे। वज़ीफ़े जी रक़म मां कटौती ख़िलाफ़ ऐं सेंटर ते रोज़ानो कलाकनि जा कलाक इंतज़ार करण ख़िलाफ़ औरतुनि जूं दाऊं। मीडिया सां ॻाल्हाईंदे वज़ीफ़े जे रक़म वठण लाइ आयल औरतुनि जो चवणु हो त लाॻापियल इदारनि तरफ़ां सख़्तु कार्रवाई करण जे जारी कयल हुकुम बावजूदु कटौती जारी आहे। सेंटरनि ते इंतज़ाम अणपूरा आहिनि। हुननि वधीक चयो त समूरनि सेंटरनि ते डिवाइसिस वधायूं वञनि त जीअं परे परे खां ईंदड़ औरतूं मुश्किलातुनि खां बची सघनि। शफ़ाफ़ तरीक़े सां रक़म विराई वञे ऐं ग़रीब औरतुनि जे वज़ीफ़े जी रक़म मां गैर क़ानूनी कटौती कंदड़ एजेंटनि खे गिरफ़्तार करे संदनि ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कई वञे। मुतासिर औरतुनि जो मुतालबो। रिपोर्ट मुश्ताक अहमद सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी, पिरियालो।